अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन
मुस्तफ़ा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आली मर्तबत जनाब सदर गिरामी कदर सज्जादा नशीन दरबार शरीफ व मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो, अवां प्यारी जमात जे आॾो अलहम्द शरीफ जूं आख़िरी आयतूं तव्हांजे रूबरू मूं तिलावत कयूं आहिनि, जेके तक़रीबन हर मुसलमान खे यादि हूंदियूं। उन्हनि जो मुख़्तसर बयान, तफ़सीर, तर्जुमो ऐं जो कुछ अल्लाह ताला मूं गुनहगार खां चवरायो तव्हांजे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। दुआ फरमायो अल्लाह ताला शाल पांजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफेल हक ऐं सच चवण जी मूंखे रब तौफीक नसीब फरमाए। तव्हां खे असां खे सभिनी खे अल्लाह ताला शाल हक ऐं सच जी ॻाल्हि ॿुधी उन ते अमल जी तौफीक अता फरमाए। तर्जुमे ॿुधाइण खां अॻु में तमाम जमात के अपील ऐं अर्ज़ है तो मुसां गॾिजी मुझे प्यारे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, असां मुसलमान के अल्लाह ताला सबक तो सिखारे। इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़लूबि अलैहिम वलद्दाल्लीन। नमाज इस्लाम जो अहम रुकन आ। महबूबन करीमन जे पाक हदीस जे रोशनी में नमाज दीन जो थंब, दीन जो सतून आ। पाण इं भी फरमायो अथन त जंहिंजी नमाज जो मामलो दुरुस्त आ उन जो दीन जो मामलो दुरुस्त आ। खुदा न खास्ता जंहिंजो नमाज जे मामलो गड़बड़ आ उन जो दीन ही गड़बड़ आ। ऐं उहा नमाज जेका अल्लाह साईं जी अहम इबादत आ, उन्हीअ में वरी अहम रुकुन सूरह फातिहा है। हदीसुन में इंदो आ, पाण फरमाइन था त बगैर अलहम्द शरीफ जे नमाज कान्हे, नामुकम्मिल आ। अलहम्द पढ़ंदो तहां जी नमाज थींदी, जेकॾहिं तव्हां अलहम्द शरीफ न पढ़ंदो तहां जी नमाज कान थींदी। उन अलहम्द शरीफ जा ये लफ्ज़ हम इहदिना सिरातल मुस्तकीम बानो खुदा ताला जे हुजूर में हाज़िर हूंदो आ, मुंह न जो काबतुल्लाह दे हूंदो आ, बावजू थी करे खुदा ताला जी दरबार में क़याम जी सूरत में अर्ज़ कंदो आ,
اهدنا الصراط المستقیم या इलाहल आलमीन असांखे सही वाट हलाए। कहिड़ी वाट हलाए? अगारो त रेडियो घणी पियो कयो आहे, वेहो उथो हाणे त ॻाल्हायो ई कोन था। चओ बाबा चओ, छा चवंदा आहियो? इहदिना सिरातल मुस्तकीम, या अल्लाह असांखे सही वाट हलाए। आउं तव्हां खां पुछां थो, वुज़ू बि अथव, मुंहुं बि काबतुल्लाह ॾे अथव, बीठा बि अल्लाह जे हुज़ूर मस्जिद में आहियो, इन खां अञा ॿी कहिड़ी तव्हांखे वाट खपे जो रब करीम खे चओ था मुंहिंजा मौला असांखे सिधी वाट ॾेखार। खुदा जे घर में बावुज़ू मुंहुं काबे ॾे इबादत रब जी, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे हुज़ूर में आहियो, ऐं उन्ही खां वधीक ॿियो कहिड़ो रस्तो आहे जो तव्हां रब करीम खां अञा ॿियो था घुरो पिया? मुंहिंजा दोस्त इन्ही जे करे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, रोज़ा ऐं निमाज़ूं ई पुण चङा कम, पर ओहो को ॿियो फहम जैसा पसी पिरीअ खे। रोज़ो, नमाज, हज, ज़कात, इबादत, ये सब भलियूं शयूं हन ऐं मुसलमान जी निशानी हन, मुसलमान जे लाइ ए शयूं ज़रूरी हन, पर मुंहिंजा दोस्तो इहा शइ मक़सूद नाहे। नमाज मक़सूद नाहे, हज मक़सूद नाहे, ज़कात मक़सूद नाहे, ये सभई शयूं मक़सद ॾे पहुचाइण वारियूं शयूं आहिनि। मक़सद अञा का ॿी शइ आहे। जीअं नमाज जे लाइ वुज़ू, नमाज जो मक़सद आहे त वुज़ू कंदे त नमाज में बीहंदे, पर जेकॾहिं तूं नमाज में बीहंदे त पोइ काॾे बीहंदे? अल्लाह ताला फरमाए तो, मुंहिंजा बाना तूं मुंहिंजी दरबार में मूंखे चओ, इहदिना सिरातल मुस्तकीम, या अल्लाह तूं असांखे सही वाट हलाए। अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में ॿिए हंधि इरशाद फरमायो आहे, इन्ना हदैनाहुल अजदैन, इंसान खे असां ॿई रस्ता सिधा करे ॾेखारिया आहिनि। इस्लाम जो रस्तो सिधो सो जन्नत ॾे वेंदो आहे, वरी कुफर वारो रस्तो सिधो जहन्नम ॾे वेंदो आहे। इस्लाम वारे रस्ते में बि कंहिं क़िस्म जो शक शुबहो कोन्हे, त वरी कुफर ऐं जहन्नम वारे रस्ते में बि कंहिं क़िस्म जी का टेढ़ाइप कान्हे, सिधो दोज़ख ॾे वेंदो आहे। अल्लाह ताला ॿिए हंधि फरमाए थो, फमन शाअ फलयुमिन, तव्हांजी मर्ज़ी वणेव त ईमान आणियो, वमन शाअ फलयकफुर, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे तव्हां वञी कुफ्र कयो त बि मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे न इस्लाम जे लाइ मजबूर थो कयां, न कुफ्र जे लाइ मजबूर थो कयां। रस्ता मूं तव्हांखे ॿई वाज़िह करे ॾेखारिया, उन सां गॾोगॾु मां अल्लाह पाक ॿिन्ही रस्तनि जो नतीजो बि तव्हांखे ॿुधायो आहे। जेकॾहिं तव्हां इस्लाम जो रस्तो क़बूल कंदो त अल्लाह ही अल्लाह जो रसूल तव्हां ते राज़ी थींदो, पर जेकॾहिं तव्हां कुफ्र जो रस्तो अख्तियार कयो त अल्लाह ही अल्लाह जो रसूल तव्हां ते नाराज़ थींदो। इस्लाम जे रस्ते जी इंतिहा रब जो रज़ामंदो ऐं जन्नत आहे, ऐं कुफ्र जो आख़िरी इंतिहा अल्लाह जो नाराज़ पो ऐं जहन्नम आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो, मुंहिंजा बाना ॿई रस्ता तुंहिंजे लाइ सिधा आहिनि, ॿिन्ही में कंहिं क़िस्म जो इब्हाम कोन्हे। हाणे तूं जॾहिं मुंहिंजे अहम नमाज़ में बीहंदो आहीं, मुंहिंजी दरबार में हूंदो आहीं ऐं मुंहिंजे रूबरू बीहंदो आहीं, मां अल्लाह ताला तोखे पाण पंहिंजे महिरबानीअ सां घुरण जो सलीक़ो थो सेखारियां। मां अल्लाह खां हिन तरीक़े सां घुर, वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी महिरबानी जो पंहिंजे बाननि जी रहनुमाई फरमाए थो। अल्लाह ताला फरमाए थो, बाना हीअं चओ, इहदिना सिरातल मुस्तकीम, या अल्लाह असांखे सही वाट ते हलाए, पर सही वाट जेका कुफ्र ॾे वञे थी उहा न।
सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उन्हनि बाननि वारी सही वाट ॾेखार जन बाननि जे मथां तूं मुंहिंजा रब राज़ी आहीं जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम आ जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आ जंहिंजे मथां तुंहिंजी ख़ासि महिरबानी आ मुंहिंजा इलाहुल आलमीन असांखे पंहिंजे इनाम याफ़्ता जमातुनि वारो रस्तो ॾेखारजांइ असांखे ॿिए कंहिं रस्ते जी ज़रूरत कान्हे असांखे उहो रस्तो ॾेखार जंहिं रस्ते ते तुंहिंजा बाना उहे बाना जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत ऐं महिरबानी आ उहे हलिया असांखे उन्हनि जो रस्तो ॾेखार केड़ो रस्तो आ वो केड़ा बाना अल्लाह जा हुआ जेके इन्ही रस्ते ते हलिया ऐं जंहिं रस्ते ते हलण जी दुआ असांखे ख़ुदा सेखारे थो ऐं फरमाए थो त मुंहिंजा बाना तव्हां मूंखां घुरो त आउं तव्हांखे उहो रस्तो ॾेखारियां ऐं मूंखे ईअं चओ त उहो रस्तो ॾेखार उन्हनि बाननि वारो रस्तो ॾेखार जंहिं रस्ते ते तुंहिंजा इनाम याफ़्ता बाना हलिया जन इनाम हासिल कया उन्हनि जे रस्ते ते हला केर हा कुरान करीम वाज़िह लॻो पियो आहे अल्लाह ताला फरमाए थो मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन अल्लाह ताला फरमायो ओए अल्लाह जा इनाम याफ़्ता बाना जेके अल्लाह पाक पंहिंजे इनामनि सां नवाज़ो आहे उहे चार जमातूं आहिनि पहिरीं जमात आहे नबियनि जी ॿी जमात आहे सिद्दीक़नि जी टी जमात आहे शहीदनि जी चौथी जमात आहे वलियनि जी अल्लाह जे कुरान पाक वही चारई जमातूं पंहिंजे पाक कलाम में वज़ाहत सां बयान फरमायो मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन नबी सगोरा सिद्दीक़ सगोरा शहीद सगोरा ऐं सालिह सगोरा हाणे तू इन्ही आयत खे नज़र में रखी हाणे अलहम्द पढ़ इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम या अल्लाह असांखे उन्ही इनाम वारनि जमातुनि जो रस्तो ॾेखार याने या अल्लाह तू असांखे नबियनि जो रस्तो ॾेखार या अल्लाह तू असांखे सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार या अल्लाह तू असांखे शहीदनि जो रस्तो ॾेखार या अल्लाह तू असांखे वलियनि जो रस्तो ॾेखार ऐं नमाज़ में अलहम्द सभु पढ़ंदा आहिनि हथ हिते वधनि तभी अलहम्द पढ़ंदा हथ हिते वधनि तभी अलहम्द पढ़ंदा हथ छोड़े भी हल तभी अलहम्द पढ़ंदा केड़ो भी फिरको हुजे केड़ी भी जमात हुजे पर नमाज में अलहम्द उनखे पढ़णो पवंदो हाणे मुंहिंजा अदा जेकॾहिं हिते हथ वधण वारो आहे तब नमाज में चवे थो मुंहिंजा मौला नबियनि जो रस्तो सिद्दीक़नि जो रस्तो शहीदनि जो रस्तो ऐं वलियनि जो रस्तो ॾेखार जे भला हथ खोलियूं बीठो आहे तब चवे थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम या अल्लाह तू असांखे नबियनि जो रस्तो ॾेखार सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार शहीदनि जो रस्तो ॾेखार या अल्लाह तू असांखे वलियनि जो रस्तो ॾेखार मूंखे हैरत आहे जेके हिते हथ ॿधी वलियनि जी मुखालफ़त कंदा आहिनि छाजा पीर छाजा इमाम छाजा दरवेश छाजा बुज़ुर्ग बस क़ुरान ऐं हदीस खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे को के इमामनि जे पोयां के वलियनि जे पोयां मां उन्हनि खे चवां थो अदा हथ त हिते ॿधी थो ऐं तबलीग में ईअं चवी थो त छाजा इमाम छाजा पीर छाजा फ़कीर पर नमाज में तो खुदा मजबूरन तोखे चवराए थो त मौला मूंखे नबियनि जो रस्तो ॾेखार सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार शहीदनि जो रस्तो ॾेखार ऐं वलियनि जो रस्तो ॾेखार नमाज में तनी चइनी जमात जो रस्तो घुरंदो आहे सलाम वराइण खां पोइ तोखे छा थी पवंदो आहे कहिड़ो तोखे दौरो पवंदो आहे जो चइनी जमातुनि जी मुखालफ़त कंदो आहे ओ सुन्नी मुसलमान तोखे मुबारक हुजे इन चइनी जमातुनि खे मञण वारो ओ शख़्स आहे जेको या रसूल अल्लाह चवंदो आहे
जंहिंजे ज़ुबान पे या रसूल अल्लाह है, जेको औलिया अल्लाह के मञण वारो आ, बुज़ुर्गाने दीन सां अक़ीदत रखण वारो आ, बुज़ुर्गनि जे दरबारनि सां ताल्लुक़ रखण वारो आ, मशाइख़ उज़ाम सां वाबस्ता आहे। मुझा दोस्त ओही इनी चैनी जमातुनि सां प्यार कंदो आ। मिनन नबियीन, जे नबियन जा भी सुन्नी गुलाम हन, व सिद्दीकीन, सिद्दीकन जा भी सुन्नी गुलाम हन, व शुहदा, शहीदन जा गुलाम भी ये सुन्नत जमात जा हन, व सालिहीन, औलिया अल्लाह जे जमात जा गुलाम भी सुन्नत जमात वाला। कहीं न कहीं मोड़ ते तव्हां ॾिसंदो सुन्नत जमात खां सवा या जेतिरा भी फिरका आहिनि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां या नबियनि जी मुखालफ़त कंदा आहिनि, या सिद्दीक़नि जी मुखालफ़त कंदा आहिनि, या शहीदनि जी मुखालफ़त कंदा आहिनि, या वरी सालिहनि जी मुखालफ़त कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तोखे असांखे ख़ुदा तबारक व तआला उहो तरीक़ो नसीब फरमायो आहे जो अंबिया जो रस्तो भी असां वटि आहे, सिद्दीक़नि जो रस्तो भी असां वटि आहे, शहीदनि जो रस्तो भी असां वटि आहे, त वलियनि जो रस्तो भी असां वटि आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहा दुआ किए थी खत्म थे वो भी रब सेखारे थो। फरमाए तो गैरिल मग़दूबि अलैहिम, या अल्लाह तू असां के उन्हनि जो रस्तो न ॾेखार जा जंहिंजे मथां तुंहिंजी कावड़ा वलद्दालीन, ऐं जेके गुमराह इलाहुल आलमीन असां के गुमराहन जो भी रस्तो न ॾेखार जा। बतौरे इशारतुन नस इनी मायो साबित थियो त जेको नबियन जे रस्ते ते नाहे अल्लाह उन्ही ते कावड़ियला उहो गुमराह हुआ, जेको सिद्दीकन जे रस्ते ते नाहे उन ते अल्लाह कावड़ियला उहो भी गुमराह हुआ, जेको शहीदन जे रस्ते ते नाहे उन ते भी अल्लाह कावड़ियला उहो भी गुमराह हुआ, जेको वलियन जे रस्ते ते नाहे उन ते भी अल्लाह ताला कावड़ियला उहो भी गुमराह हुआ। ओ मुसलमानो अवां ते न को अल्लाह कावड़ला न को तव्हां गुमराहन जी जमात आयो, रब तव्हां ते राज़ी भी आहे ऐं तव्हां हिदायत वारी जमात आयो। इन्हीअ जे करे तव्हां हिदायत वारी जमात आयो जो तव्हां इनाम याफ्ता जमातुनि सां वाबस्ता आहियो। मिनन नबियीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन, अंबिया अलैहिमुस्सलात व सलाम ऐं सिद्दीक़न ऐं शहीदन ऐं सालिहन सां तव्हां जो निस्बत ऐं ताल्लुक़ आहे। ऐं आउं तव्हां खे ॿुधायां त इहा ताल्लुक़ ऐं निस्बत इंसान जो बेड़ो पार कंदी आहे। इहा निस्बत ऐं इहो ताल्लुक़ इंसान जो बेड़ो पार कंदो आहे। ऐं इंसान त छा, पर आउं तो चवां जेकॾहिं इहा निस्बत कंहिं जानवर खे लॻी वञे त जानवर जो भी कमु ठही पवंदो। क़ुरान पाक में किस्सो आहे असहाबे कहफ जो। 6-7 ॼणा हा बुख्ते नसर बादशाह ज़माने में, ईसाई बादशाह हो। बादशाह हिकिड़े पासे ॿिए पासे हुन माज़ अल्लाह खुदाई जी दावा कई ऐं माण्हुनि खे गुमराह करे चई तव्हां मूंखे माबूद बरहक करे मञियो, मूंखे सजदा कयो। जेके माण्हू गुमराह हुन जे कॾ लॻी पिया, 6-7 ॼणा उन्हनि चयो त न, तूं निंड जो मुहताज आ, रब निंड खां पाक आ, तू बुख में मरदो आ, रब करीम जहान खे खाराईंदो आ, तू पेट मां गंदगी कढंदो आ, मुंहिंजो रब सुभान रब्बियल आला जो शान रखंदो आ। तू माण्हुनि जे ख़िदमत जो मुहताज आ, रब्बुल आलमीन कहीं जे ख़िदमत जो मुहताज कोन्हे। तू गाफिल हूंदो आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गाफिल नाहे। जहान तोखे भली पंहिंजो माबूद मञे, पर तू असांजो माबूद कोन आ, असांजो माबूद वहदहू ला शरीक रब जी ज़ात आ।
बादशाह उनके चयो सुबह ताईं तव्हांखे मोहलत आहे, जेकॾहिं सुभाणे मुंहिंजे दरबार में अची अवां मूंखे सजदो न कयो त पोइ तव्हांखे सुभाणे जेरे साड़ाए छॾींदुसि, कड़ाह तेल जो पाए उन में तव्हांखे पकोड़ा करे छॾींदुसि। रातो की रात सोचो ऐं सोचे सुबुह जो मुंहिंजे आॾो सजदो कयो, न त तव्हांजो ख़ैरु न आहे। उन्हनि पाण में सलाह कई त हिन ज़ालिम जे मुल्क खे छॾिजे। अल्लाह पाक जो मुल्क तमाम वसी आहे, हिन जे मुल्क मां निकिरी अहिड़ी जाइ ते वञी अल्लाह अल्लाह कयूं जिते असांखे हिन बादशाह जो पाचो ई न लॻे। मक्सल मीना यमलीखा मरतूनस ज़ू नवानस बैनूनस कशफीर, ये उन्हनि जा नाला हा। कुर्बान वञा मदीने वारे साईं तां। हुजूर फरमाइंदो आ इन नालनि में एतिरी बरकत अथव, जेकॾहिं तव्हां इन नालनि खे लिखी पंहिंजे माल में रखंदो, अल्लाह जे फज़ल सां तव्हांजे माल में चोरी कान थींदी। हबीब करीम फरमाइनि था तव्हां पंहिंजे घर में रखी छॾियो, तव्हांजे घर में बाहि कान लॻंदी। हबीबन करीमन फरमाइनि था जेकॾहिं कंहिं ॿार खे का बीमारी आहे जो राति ॾींहुं रोए थो, बस नथो करे, अवां इहे नेकनि सालिहनि जा नाला लिखी उन ॿार जे ॻिची में ॿधो त तव्हांजो ॿार रोअण खां बंदि थी वेंदो। अल्लाह पाक जे हबीब करीमन जी तमामु वॾियूं फज़ीलतूं बयान फरमायूं। उहे बुज़ुर्ग केतिरा बरकत वारा हूंदा जंहिंजे नालनि में अल्लाह बरकत रखी आहे। उहे रातो रात बादशाह जे मुल्क में सलाह करे 6 या 7 ॼणा निकिरी पिया। सिज उभरियो, बादशाह जे ॻोठ खां शहर खां परे निकिरी विया। रस्ते में हिकिड़ो बकरार हुननि खे मिलियो। अबा केरु आहियो, काॾे था वञो? अदा मुसाफ़िर आहियूं, लिकायूं ॻाल्हि। उन चयो न, मूंखां ॻाल्हि न लिकायो, मां तव्हांजो राज़दार आहियां। जेकॾहिं तूं असांजो राज़दार आहीं त असीं अल्लाह पाक जी इबादत लाइ हिन ज़ालिम मुल्क जे बादशाह मां निकिता आहियूं। अहिड़ी जाइ ते वञी अल्लाह अल्लाह कंदासीं जंहिं जाइ ते हिन ज़ालिम बादशाह जी असांजे बारे में ख़बर चार न पवे। ही बादशाह पाण खे अल्लाह थो सॾाए। उन बकरार बि चयो यार आऊं बि तव्हां सां गॾिजी थो हलां। उन्हनि अल्लाह जे बाननि खे चयो तोसां धरणो आहे, रिढूं बकरियूं आहिनि, इन खे छा कंदे? चई जॾहिं अल्लाह जे राह में निकिरबो आहे त हर शइ अल्लाह जे नाले ते कुर्बान करे छॾबी आहे। इहो माल अल्लाह खे परतो, इहो जंगल जे हवाले आहे। आऊं तव्हांजो साथी आहियां, मूंखे महिरबानी करे पाण सां वठी हलो। अदा हल हू जमल हलिया त उन बकरार जो कुतो उहो धण सां बीठो हो, उहो बि पंहिंजे मालिक सां पुठियां लॻी पियो। चंद कदम अॻिते हलिया, बी बकरार खे चयऊं यार तूं त भलो माण्हू आ, पर एतवारो कुतो असांखे ख़्वार कंदो। कंहिं गार में वेहंदासीं, कंहिं चुर में वेहंदासीं, कंहिं अहिड़ी जाइ ते वेहंदासीं जंहिं जाइ ते ही कुते जो कमु आहे भौंकण दाहूं करण, असीं ज़ाहिर थी पवंदासूं। महिरबानी करण पंहिंजे कुते खे मोटाए। उन कुत्ते खे धक हया, लठियूं हणी वापस करण जी कोशिश कई। उन कुत्ते खे खुदा तबारक व तआला ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। मालिक खे चई मेरी ॻाल्हि ॿुध, मूंखे मोटाए न, तूं अल्लाह जे बाननि जो सोहबती आहीं, अल्लाह जे बाननि सां तूं बि वञी थो, मूंखे बि न अल्लाह जे बाननि जी सोहबत में पाण सां वठी हल। छाजे करे त मूंखे यकीन आहे अल्लाह जे बाननि जे सोहबत जे करे अवां त बख़्शिजी वेंदो, पर थी सघे तो मूं कुत्ते जे मथां बि तव्हांजी सोहबत असर करे विझे। मूंखे छॾियो त तव्हां सां हलां। मालिक चयो तूं कुत्तो आहे, तूं भौंकंदे, तुंहिंजे भौंकण जे करे असांजो राज खुली पवंदो। कुत्ते हुनखे जेको जवाब ॾिनो, हिकिड़े वीचारे पंजाबी शाइर उन्हीं जे लफ़्ज़नि खे पंहिंजे शेर में चयो आहे त कुत्तो पियो चवे, ना मैं भौंका ना मैं टौका ते ना मैं शोर मचावा, शायद नेका लोका पीछे मैं भी बख्शा जावा।
अवां नेक ऐं सालिह बाना आयो थी सके तो मूंखे अल्लाह ताला तव्हांजे सोहबत जे करे बख़्शे छॾे। मुंहिंजा दोस्तो चऊं भला पोइ ठीकु आहे, तूं असां सां हलंदे 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 हिकिड़े गार में हलिया विया। कुतो हुननि जो ॿाहिरां वेही रहियो। क़िसो तमामु तवील आहे, समूरो अल्लाह पाक क़ुरान पाक में बयान फरमायो आहे। पर मुंहिंजा दोस्त आख़िर नतीजे जी ॻाल्हि इहा तोखे ॿुधायां। मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो आहे उहे असहाबे कहफ क़यामत जे ॾिहाड़े उन बकरार समेत त जन्नत में वेंदा, पर उन्हनि जे कुत्ते खे बि अल्लाह ताला इंसानी शक्ल ॾेई जन्नत में रवानो फरमाईंदो। कुछ अहिड़ा जानवर आहिनि जीअं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम वारी मच्छी उहा भी जन्नत में वेंदी। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम वारो गॾह मुबारक उहो भी जन्नत में वेंदो। हज़रत इस्माइल वारो दुंबो उहो भी जन्नत में वेंदो। त मुंहिंजा असहाबे कहफ वारो कुत्तो इहो भी जन्नत में वेंदो, लेकिन जानवर जी शक्ल में न वेंदा। अल्लाह ताला हुनखे इंसानी शक्ल ॾेई छॾींदो, छो त हीअ मुहम्मदी सूरत जन्नत जे लाइक़ आहे। ऐं हुज़ूर ईअं बि फरमायो आहे त जेके क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम में वेंदा, अल्लाह से उन जी इहा सूरत बदलाए पोइ जहन्नम में मोकिलींदो। हीअ मुहम्मदी सूरत अल्लाह ताला जहन्नम में मोकिलींदो ई कोन। जेकॾहिं कंहिंखे मोकिलिणो हूंदो त हुनजी शक्ल तब्दील थींदी, हुनजी सूरत फेराई वेंदी। कंहिंखे भोले जे सूरत में, कंहिंखे बांदर जे सूरत में, कंहिंखे रिछ जी सूरत में, कंहिंखे गधा जी सूरत में, कंहिंखे कहिड़ी सूरत में। जहन्नमी जहन्नम में वेंदा, उन्हनि जूं सूरतूं तब्दील हूंदियूं, पर जेके जन्नती जन्नत में वेंदासीं इन मुहम्मदी सूरत में वेंदा। उन्हीं कुत्ते के भी खुदा ताला जी ज़ात बाबरकात असहाबे कहफ वारे कुत्ते के उन्हीं बुजुर्गन जे सोहबत जे करे जन्नत अता फरमाइंदो। ओ मुंहिंजा भाउ, जॾहिं कुरान करीम ऐं हदीस पाक जे रोशनी मां असांखे इहा ॻाल्हि साबित थी मिली आहे, असां सम्झी सघूं था पिया जेकॾहिं कुत्तो जानवर जंहिंखे हथ लात हथ पलीत कपिड़े खे लॻे त कपिड़ो पलीत, पर नेकनि जी सोहबत हुन ते असर अंदाज़ थींदी आहे। तू तो अशरफुल मखलूक इंसान आ, रसूलुल्लाह जो उम्मती आ। जेकॾहिं तू बि अल्लाह वारनि जी सोहबत अख्तियार कंदे त तोखे यकीनन खुदा जन्नत नसीब फरमा छॾे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ऐ ईमान वारो, अल्लाह पाक जो खौफ पैदा कयो ऐं जेके अल्लाह जा सालिह बाना आहिनि उन्हनि जी सोहबत अख्तियार कयो। केर तो फरमाए चो अल्लाह साईं। अब केर तो फरमाए छा तो फरमाए अल्लाह जो खौफ पैदा कयो ऐं जेके ईमान वारा सालिह बाना मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि उन्हनि जी सोहबत अख्तियार कयो। इन मां इहो साबित हो त अल्लाह जा बाना ऐं खुदा जा वली बि मुत्तकी हूंदा आहिनि। केर वली हूंदा आहिनि? कुरान पाक जी आयत अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। खबरदार खबरदार, अल्लाह जे वलियन के को भी हिन दुनिया में खौफ ना है, न वरी अल्लाह जा वली आखिरत में गमगीन थींदा। अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह जा वली के रहन अल्लज़ीना आमनू, जन ईमान आंदो आ, वकानू यत्तकून, ऐं उन अल्लाह जे वलियन जी निशानी इहा हूंदी आहे त हो परहेज़गार हूंदा आहिनि, तक़वा जा साहिब हूंदा आहिनि, शरीयत मुहम्मदी ते अमल कंदा आहिनि। यादि रखजां, बिना शरीयत वारो वली नथो थी सघे। बेशरीयत वली ॾाढी ॻाल्हि आहे। का वॾिया हो छा सीउ थो अथव ॻाल्हायो चओ त बेशरीयत वली न थी सघंदो। असां वरी छा चवंदासीं साईं असां वारो साईं भंग घोटियूं वेठो हो, साईं जो ॾाढो मथो आयो चढ़े भंग घोटी थी कि न साईं छा है चइसि धौरो आहे। खणी जो सही साफे के हटाए त भंग जे कूड़े में दौरो भरियो पियो।
साईं जी करामत आ जो भंग मां दौरो मुरीद बि खुश वाह वाह साईं असांजो मुर्शिद साईं एॾो साहिब कमाल आ जो भंग मां खीर भंग मां दौरो। अफ़सोस एड़े पीर खे पीर सॾाइण जो अफ़सोस आ। अफ़सोस वरी उन मुरीदनि ते आ जेके भंगी खे पीर था चवनि पिया। खुदा जो कसम आ पीर ओहो हूंदो आ, मुर्शिद ओहो हूंदो आ, वली ओहो हूंदो आ जेको रसूलुल्लाह जो नक्शो हूंदो आ। महबूब जी सुन्नत ते पूरो हुजे, महबूब जे पाक तरीक़े ते हुजे, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहिणी सुन्नतुनि खे जीआरण वारो हुजे, जंहिंखे ॾिसण सां प्रभु बल यादि न अचे, जंहिंजे ॾिसण सां रसूलुल्लाह यादि अची वञे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अफ़सोस जो मक़ाम असां वटि इहो आहे जो असां रस्मनि जे पुठियों लॻी करे रस्मी पीर ठाहियो वेठा आहियूं। वरी छा चवंदासीं, छा कयूंसीं, ॾाढा पीर आहे। न नमाज, न रोज़ो, न दाढ़ी, न मस्जिद, न कुरान, न का शरीयत वारी ॻाल्हि। साईं आ, मुर्शिद आ। आंख खुद गुमस्त किरा रहबरी कुनद, जेको पाण ई गुमराह हुआ ॿियनि जी कहिड़ी रहबरी कंदो। अल्लाह जो वली मुर्शिद हुजणु खपे जो तुंहिंजो हिकिड़ो हथ तुंहिंजे हथ में विझे त ॿिए हथ सां तुंहिंजो हथ रसूलुल्लाह सां मिलाए छॾे, तोखे महबूब करीम जो दीदार कराए, रसूलुल्लाह जी दरबार में तोखे पहुंचाए। अदा रसूलुल्लाह जे दरगाह में ओहो पहुचाईंदो जेको इन्ही दंग खां वाक़िफ़ हूंदो, जंहिंजो दग ई ॾिठल न हूंदो उहो तोखे कतई तौर सां उन जगह ते कोन पहुचंदो। मौलाना शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि, खिलाफे पैगंबर कसे रह गुज़ीद, हरगिज़ बमंज़िल न ख़्वाहद रसीद। जेको रसूलुल्लाह जे शरीयत खां ॿाहिरि आ, जेको महबूब जे पाक तरीक़े खां ॿाहिरि आ, उहो कॾहिं बि वली थी कोन थो सघे। वो गुमराह तो थी सके तो पर मुर्शिद कोन थो थी सके। मुर्शिद उहो हूंदो आ जेको मुझे मथे मिठे महबूब मुहम्मद करीम जो सच्चो गुलाम हूंदो आ। सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सभई चो सुभान अल्लाह, ॾाढे चो सुभान अल्लाह। अब छा थियो, जहिड़ो थी पियो जा ये वेहंदा हुअं ई कोन, ॿियनि जो बि तो कमु ॿुधणु ख़राब करे कोन वेहंदा। बाबा छॾ, ॿियनि खे ॿुधण ॾे, महिरबानी करे बीठा हो तो बीही ॿुधो, वेही कंहिंखे न चओ तो वेहो, उथ वेहो तो घड़ी घड़ी डिस्टर्ब था कयो था। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या मुनो कलाक थी वियो आहे मूंखे अञा पई हले, वेहो 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 वेहो, अलाए मां ख़त्म कंदुसि पोइ बि कोन वेहंदो। भलारनि जी दरगाह, सगोरनि जी दरगाह, अदब वारी फैज़ वारी दरबार। बीठा हो तो बीठा रहो पर चुप करे बि। ऐं वरी जेके ॿाहिरि वेठा न शौक़ीन, अदा तूं वेहो असां साईं खे ॾिसूं। ॿाहिरि बीठे पकोड़ा खाधई, अंदरि सवेर न पिया आहिनि। हाणे ॿाहिरि वेठो आहे, हाणे फलाणा तूं वेहो तो मां ॾिसां। हाणे तूं किथां ॾिसंदे, हाली फिलहाल जो घुमूं फिरूं, हाणे ॾिसूं किथां ॾिसंदो। सोड़ी जगह जमात बीठी आहे, ॿुधो वेही
आओ मूंखे यादि आहे मां पंहिंजी कमु पूरो कयां ॿुधो था चओ त ॻाल्हायां न त मोकल वठां तव्हां मूंखे साईं गुलाम मुस्तफ़ा चयो त तव्हांखे पूरे 8 बजे विहारी ॾाढो ख़ुशि थियुसि अॼु जोड़ लाखा कमु सवलो बणिबो माल असां निंड वञी कंदुसि पर तव्हां जूं शायदि या मूं वारी घड़ी ख़राब आहे तव्हां वटि 11:30 8 थींदा नवाब शाह ज़िलो आहे न असांजे सांगड़ में 8 सवेर थींदा तव्हां वटि 11:30 8 थींदा सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत ख्वाजा अजमेरी चो सुभान अल्लाह ओ अल्लाह जो कामिल वलिया जे हिंदुस्तान में 90 लख काफर मुसलमान कया 90 लख काफर उन खुदा जे वली जी निगाह सां योगो हिंदूकार हो मुल्क में मराठा हा मुजादत राजपूत हा अलाए केड़ियूं केड़ियूं क़ौम हो हिकड़ो माण्हू भी अल्लाह अल्लाह करण वारो कोन हो सदुस मुर्शिद ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह खेस मक्के पाक मां रवानो कयो आ मदीने शरीफ खां थींदो लाहौर शरीफ खां हजरत दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह जे दरबार खां दुआऊं वठंदो वठंदो जमल हिंदुस्तान में आयो आ उन अल्लाह जे वली पंहिंजे नज़र सां पंहिंजे तवज्जो सां पंहिंजे रूहानी ताक़त सां 90 लख काफर मुसलमान बनाया असा मौलवी मथो हणी 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 जवानी खां पोड़ा थी आयो 90 ॼणा बेनमाज़ी नमाज़ी करे कोन सघिया हो कुर्बान वञा अल्लाह जे वलियन ता काफरन खे मुसलमान करे विलायत जे मक़ाम ते पहुचाए हजरत ख्वाजा हिंदुल वली रहमतुल्लाह अलैह हिकड़े पहाड़ में वया पहाड़ में जो वया त अंदर हिकड़ो गार हो उनी गार में रोशनी इए पई अचे जे तवा जे मूवी जी रोशनी थी अचे अंदर गार मां ये रोशनी बाहर पई अचे हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मु दिल में सोचो तो सिज तो मथे आसमान में आ गार में तो ऊंदा ही हुंदी आ ऊंदा ही हुजण खपे ये रोशनी अंदरा बाहर निकरे पई छाहे ॾिसां त सही हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह अंदर जो वयो अंदर ॾिठे हिकड़ो साधु वेठो आ साधु जजे वार वार मां रोशनी पई निकरे गार तो रोशना पर गार का बाहर भी रोशनी पई निकरे साधु समझो था हिंदुन जो सूफी केर बाबा चो उनके चोटी मां कपड़न मां धोती मां लिबास मां मालूम पियो थे एको हिंदुन जो बाओ आ साधु आ हजरत ख्वाजा अजमेरी उन जे भर में वेही रहा वेहण खां बाद में उनके फरमायो तू केर आ चई मां हिंदू आया जे दे खबर ये तो में रोशनी किथां आई आ चईसी मूं सारी जिंदगी पांजे नफ्स जी मुखालफत कई आ ख्वाजा साहब फरमाइन था दे खबर मुंह में तवज्जो कर मुखे दिस त मुखे छा थो भाई उन हजरत ख्वाजा अजमेरी दे निहारियो पेरन खां मथे तई मथे खां पेरन तई 2-3 मिनट निहारे चवण लगो अयादा तू सजो सोना पर तो में हिकड़ो राई जे दाणे कोना हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था आऊं तोखे हिकड़ो वजीफो तो दसां ओहो कर त पो तोखे वरी बीहर नजर करणी पवंदी त मुंह में टिको आहे या न के केड़ो हजरत ख्वाजा अजमेरी चवनि था त तू चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो कलमो पढ़ी पो तू मुखे निहार उन साधु चयोसि मां इहो कोन पढ़ंदुसि ख्वाजा साहब फरमायो त पो तू कूड़ो आ
तोखे नफ्स सदाई चयो आ ऐं तूं पाण तो चवी त मूं नफ्स जी मुखालफत करे 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 हिन मक़ाम खे हासिल कयो आ। हाणे तोखे नफ्स झले थो त कलमो न पढ़, पोइ तूं नफ्स जो मुखालिफ त कोन आ, तूं अञा नफ्स जो बंदो लॻो पियो आ। अल्लाह जे वली हुन केकड़ो फ़लसफ़े अंदाज़ में ॻाल्हि ॿुधाई, उन चयो त मां सदाई नफ्स जी मुखालफत कंदो आहियां। ख्वाजा साहब फरमाइनि था जे नफ्स जी मुखालफत कंदो आहियां त नफ्स तोखे कलमे खां झले थो, तूं पंहिंजे नफ्स जी मुखालफत कर। चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुन जे भाग में मुजादा हिदायत लिखियल हुई। हज़रत ख्वाजा साहब जे चवण ते चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल कलमो भरे मुसलमान थियो आ, ख्वाजा साहब फरमाइनि था हाणे मुंह में निहार नज़र करे चवे थो टिको ख़त्म थी वियो। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था असल में तूं सॼो साफ़ हुए, नफ़्सानी ख्वाहिशूं फिटियूं करे पाण साफ़ थी वे, पर कलमो कोन पढ़ियो हुई, उहो टिको तो में मौजूद हो। हाणे तो कलमो पढ़ियो आ, तो मां टिको ख़त्म थी वियो आ त तोखे मां भी सही नज़र तो अचां पियो। हज़रत ख्वाजा के चई केतरन माण्हू सां मुंहिंजी मुलाकात थी आ, केतरन सूफ़िन सां मुंहिंजी मुलाकात थी आ, पर मूंखे कहीं भी अहिड़े नमूने सां हिदायत कान फरमाई आ जहिड़ी तो मूंखे हिदायत फरमाई आ। हज़रत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त सॼे जहान जे गुमराहनि जो इलाज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हर मर्द जी दवा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह है। यो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह पाक जे हुजूर में तमाम घणो पसंद आ। एतरे कदर जो हदीस पाक में रसूलुल्लाह जो फरमाना दिल थी चवे तो के बुधाया तो जो ईमान ताजो थी। हबीब करीम फरमाइन था क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह तबारक व तआला मीज़ान घुराईंदो, उन मीज़ान में रब करीम जी ज़ात मलाइकन के हुक्म फरमाइंदो 7 ज़मीनूं भी इन में विझो ऐं 7 आसमान भी इन में विझो ऐं आसमानन ऐं ज़मीनन जे अंदर जो कुछ आ इहे सब ताराज़ी जे हिकड़े पुड़ में रखो। फरिश्ता चवंदा या अल्लाह हमेशा शय तोर भी आ त बराबरी में, हेॾां बि शेर त हेॾां बि शेर, हेॾां मण त हेॾां बि मण। तू ताराज़ी में 7 ज़मीनूं 7 आसमान ऐं जो कुछ भी आ वो रखाईंदो, ॿिए पुड़ में छा रखाईंदे? अल्लाह ताला फरमाए तो रखो त मां तव्हां खे ॿुधायां। अल्लाह जे हुक्म सां 7 ज़मीनूं 7 आसमान ऐं जो कुछ उन्हनि जे विच ते आ ताराज़ी जे पुड़ में रब्बुल आलमीन रखाईंदो। ॿिए पासे अल्लाह ताला मलाइकन खे फरमाईंदो त ॿिए पासे रखो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल अल्लाह जे हुक्म सां इन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह खे रखियो वेंदो त 7 ज़मीनुनि खां 7 आसमान का कलमो शरीफ वज़नी थी वेंदो, बाकी हर शय हल्की थी पवंदी। सभिनी खां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कलमे शरीफ जो वज़न वधाए छॾींदो। हे मुझे महबूब पाक जे कलमे जी बरकत आ। जेकॾहिं तव्हां उन हबीब पाक जे पाक शरीयत ऐं तरीक़े ते अमल कंदो, खुदा जो कसम सॼे जहान खां तव्हां वज़नी हूंदो, सॼे जहान खां तव्हां गरा हूंदो, सॼे जहान खां वधीक तव्हांजो मान ऐं मर्तबो हूंदो, छो त महबूब करीम जो पाक तरीक़ो अल्लाह ताला खे प्यारो आ। अल्लाह ताला पाक फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन काना यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। बेशक तव्हांजे वास्ते नबी करीम जी पाक ज़िंदगी में हिकिड़ो बेहतरीन नमूनो आ उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह पाक जो ज़िक्र कनि था ऐं आखिरत जंहिंजो ईमान आ। उन्हनि सभिनी जे वास्ते रसूलुल्लाह जी गुलामी सभिनी खां वधीक ये औलिया अल्लाह के मकाम छाजे करे मिलियो जो महबूब जी पैरवीअ जे करे। छाजे करे बाबा? ॾाढे जो छाजे करे? हबीबन करीम जे पाक पैरवी जे करे।
हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह के कह बुधायो तो तवा जे पाड़े में एकड़ो बुजुर्ग रहे थो तमाम वडो शोहरत वारो आ तमाम वडो मानू वारो जा हजारे ता मुरीद हन। हजरत जुनैद बगदादी फरमायो अल्लाह जे बाने सां मुलाकात करे चऊं उतो त हलऊं। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह उन जी मुलाकात ला आया। इतां खबर आ तो जुनैद तमाम वडे वडे मकाम जो मालिक आ। पांजे साथी सां गॾिजी हजरत जुनैद जो हुन जे दरबार ते आयो तो उहो दरवेश उन्हीं टाइम ते वुजू करे मस्जिद में दाखिल थी रहियो। छा करे रहियो? वुजू करे मस्जिद में पियो दाखिल थियो। जीअं जो मस्जिद जे दरवाजे ते पहुतो उन दरवेश थुक उछलाई पर थुक उन्हीं पासे उछलाई जंहिं पासे काबो आ। जुनैद बगदादी पंहिंजे साथन खे चयो त मोटो मोटो खाली आ खाली आ। सही हेतरा हुन जा मुरीद हेतरी हुन जी जमात हेतरा हुन जा बोतकद। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइल था जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं आदाब जी इहा भी खबर काने का त थुक कहिड़े पासे उछलाइणी आ। इन में मुजादा विलायत थी कान थी सघे। यो ठल्लो आ खाली आ। याद रखी छॾियो विलायत उन्हीं में हूंदी आ जंहिंमें मुंहिंजे मोहम्मद करीम जी शरीयत हूंदी आ। छा हुजण खपे? मुंहिंजे महबूब जी पाक सुन्नत ऐं शरीयत हुजे त पोइ उहो मंज़िल ते पहुची सघे थो। पिटाई साहब चवंदो आहे हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मनु न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम। हाणे बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। मुझा दोस्तों अजीजो छाप खणी कजे कुछ भी खणी कजे शरीयत पाक जे खिलाफ आ उनके मंज़िल ऐं मकाम कोन मिलंदो आ। छाजे करे जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के हबीब भी प्यारो आ त हबीब जो रस्तो भी प्यारो आ। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो फरमाइंदो आ ऐ मुंहिंजा प्यारा हबीब मां पंहिंजी उम्मत खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हां खे अल्लाह पाक जे मुहब्बत जी ज़रूरत आ अवां चाहियो था त अल्लाह असां ते राज़ी थिए त आसान तरीक़ो अथव फत्तबिऊनी मुंहिंजी गुलामी अख्तियार कयो मुंहिंजी ताबेदारी अख्तियार कयो। युहब्बुकुमुल्लाह मुंहिंजे ताबेदारी जे करे अल्लाह पाक तव्हां सां मुहब्बत कंदो खाली मुहब्बत कोन कंदो। व यगफिर लकुम ज़ुनूबकुम अवां जा गुनाह भी बख्शे छॾींदो। वल्लाहु गफूरुर रहीम। रब सही मेहरबान आ चवंदो आहे जेको मुंहिंजे नबीअ जो गुलाम आ उन जा ॾोह भी मां बख्शे छॾींदो आहियां। असांजो तव्हांजो सभिनि जो सहारो केरु आहे? चओ रसूलुल्लाह। ॾाढे चओ केरु केरु सहारो आहे? रसूलुल्लाह जी ज़ात असांजो सहारो आहे। पोइ उन महबूब जो तरीक़ो फिटो न कर अदा ओ मुंहिंजा सजण साईं हिन अल्लाह वारनि जे दरगाह ते अचण जो मक़सद भी इहो हूंदो आहे त अल्लाह वारनि जी सोहबत अख्तियार करे उन जे पाक तरीक़े ते हलजे उन्हनि जी सोहबत अख्तियार कजे। पोइ इहो भी तव्हांखे मां ॿुधायां त हीअ दरबार भाग वारे खे नसीब थींदी आहे। अल्लाह वारनि जूं दरगाहूं कंहिंखे नसीब थींदियूं आहिनि? चओ निभागे के मूं वटि हिकिड़ो किताब आहे लेबरी में ओ मूं पढ़ियो मशहूर हिकिड़ो वहाबी मौलवी गुज़रियो आहे हमादुल्ला हाले जीवा सभिनी सिंध जे वहाबिन जो पीर आहे। ओ लिखे थो त मूंखे पीर जी तलाश हुई मां पीर जी तलाश कंदे 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 नालो ॿुधुम ख्यारी शरीफ वारे बुज़ुर्गनि जो। सभई जो सुभान अल्लाह।
साईं जेके रोज़े वारा हली आयुसि, मां सॼी सिंध लताड़ी, मूंखे किथे बि अहिड़ो पीर नज़र कोन आयो। हिन बुज़ुर्ग जो नालो ॿुधो, मां सिधो आयुसि दरगाह ते, राति रहियुसि। बुज़ुर्ग जी सोहबत में ॾाढो भलो हो, सालियो हो, नेक हो, पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि न वणी। कहिड़ी न वणी? जे मूंखे इहा ॻाल्हि कान वणी त इहो साॻो शिरक वारो नमूनो, पेरे पवण, हथ चुमण, साईं साईं करण, मुरीद गोॾा भॼियूं वेठा हुजनि, मूं दिलि में चयो त हिते बि अलाह कोन मिलंदो। पोइ मां हितां वरी हिकिड़ी राति रही, सुबुह जो हलियो वियुसि। मूं चयो अदा हाओ, हीअ जाइ नसीबनि वारनि खे मिलंदी आहे, तुंहिंजे भाग में हुई कान का, जे मुक़द्दर में हुजई हा त सॼी ज़िंदगी हिते गुलाम थी रही हा। अल्लाह वारन भी तोखे रात जो मेहमान त रहायो, त मेहमान अकरम दैफ वलो कान काफरा, काफर भी मेहमान थी अचे त उनखे रहाइबो आहे। ओ तोखे मेहमान समझी रहायो, पर यार तुंहिंजे नसीब में हीअ जगह कान ही। जेकॾहिं नसीब में हुजई हा त हिन दरगाह तां वरी वापस कोन वञी हा, फैज़ मिलई हा त फैज़ वारो थी वञी हा। ॻोल्हे ॻोल्हे वञी अहिड़ो निभागो पीर हथ कई जेको पाण भी बेअदब हो त मुर्शिद भी बेअदब हो। मां हाणे नालो कोन थो खणा, अल्हम्दुलिल्लाह मां इहो तोखे अर्ज़ करे छॾियां त ख़ुदा जे वलियनि जूं दरबारूं हमेशा भागनि वारनि खे मिलंदियूं आहिनि। कंहिंखे मिलंदियूं न बा? निभागन खे कोन मिलंदियूं आहिनि। हुन जो मुक़द्दर हमाद जो कोन हो। जेकॾहिं हमाद जो मुक़द्दर हुजे हा त ख्यारी शरीफ मां खाली कोन वञे हा। ख़ुदा पाक जो कसम आहे, पर जे मुक़द्दर में इहा ॻाल्हि कान ही। अल्लाह जा बाना त ख़ुदा जो कसम आहे, इहे झोली खोजूं वेठा आहिनि। जेको बि ख़ुदा जे वलीअ जे झोली में ईंदो आहे त जो बेड़ो पार करे छॾींदा आहिनि। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत बायज़ीद बिस्तामी चो सुभान अल्लाह, ॾाढे चो सुभान अल्लाह। सैयदुत ताइफा लक़बा बुजुर्ग जो तसव्वुफ जे मैदान में, सैयदुत ताइफा माना औलिया अल्लाह जे जमात जो सरदार। हजरत गौस पाक खां भी अगे चो सुभान अल्लाह। हजरत पीरान पीर खां भी अग में आ। सैयदुत ताइफा तसव्वुफ जे बोली में उन्हीं के चौदा तो जेको बुजुर्ग हन वली हन उन्हनि जे जमात जो सरदार जे सरदार। हजरत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में मेहमान आया। जागो था, अञा दरवाजे जे ॿाहिरों आवाज अचे पियो। तवज्जो है बाबा? बस मां हाणे तव्हांखे घणो कोन थो सीड़ायां, बस हाणे ॿ टे ॻाल्हियूं तव्हांजी खिदमत में पेश करे पोइ दुआ पे नंदासीं। सदुस खिदमत में मेहमान आया। केर आया बाबा? गलायो केर आया? पर अल्लाह जो नालो आहे, का शय कान्हे जो मेहमान खे खाराए। परेशान थिया ॾाढो। मेहमान हन परे खां आया हन, मेहमान जो हक़ आहे हुन जी खिदमत कजे। ऐं अल्लाह जा बाना वरी आदत हुन जी इहा बि आहे त वरी सुवाल बि न कंदा। हजरत पीर सईं मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त फ़कीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे, पर घर घुरे की न की, पर घरां बि की न घुरे। जेको मानी काण मरे सो सामी सॾबो की न की। फ़कीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे, कंहिंजी परवाह कान, न अमीर जी, न फ़कीर जी, न बादशाह जी, न कमिश्नर जी, न डीसी जी, कंहिंजी बि कान। फ़कीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे, पर घर घुरे की न की। पराए घरां त कोन घुरे, पर घरां बि की न घुरे।
पंहिंजे घर में बि हथ कोन टंगींदो आहे त घर वारा मूंखे ॾियो जे तो जेको मानी कान मरे सो सामी सॾिबो की न। ये अल्लाह वारनि जो तरीक़ो अथव। ख़ुदा वारा मुतवक्किल हूंदा आहिनि, अल्लाह जे आसरे वेही रहंदा आहिनि। ऐं माण्हू चवंदा त पीरनि खे किथां थो मिले, दरवेशनि खे किथां थो मिले। तो क़ुरान जी आयत कोन पढ़ी आहे, वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु। अल्लाह ताला फरमाईंदो आहे जेको मां रब करीम ते तवक्कल कंदो आहे मां अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहियां। भाई अज़ीज़ारी गाल तो पोथो बुधायां गाल याद अची वई। बीबी राबिया बशरी चो सुभान अल्लाह, ॾाढे चो सुभान अल्लाह। उन जे ख़िदमत में टे हिकड़ा मौलवी आया। मौलवी साईं बीबी साहब वटि रहिया। बीबी साहब चयो मौलवी साहब तव्हां भी बुख ते मां भी बुख ते वेठा हुजो। कलाक गुज़रियो, 2 कलाक गुज़रिया, 3 कलाकनि खां पोइ हिकिड़ो माण्हू थाल मानी जो फड़े बीबी साहब खे जी अमा हे अल्लाह वास्ते कबूल कयो। मौलवी साहब के कुछ मड़ी पेट में साह थियो तो लोलो आयो। माई सगोरी उनके मथो खोले अञा रखियो ई कोन त ॿाहिरां हिकिड़े फ़कीर अचो अल्लाह जे नाले मानी। माई सगोरी खणंदे ई थाल उन अल्लाह जे नाले वारे खे ॾेई मौलनि जो भरिसां मरी वियासीं। वरी वेठा कलाक 2 कलाक गुज़रिया, वरी मानी आई ॿी। वरी हिकिड़ो साईं अमा हे अल्लाह जे नाले मानी खणी आ। चइबा बिस्मिल्लाह रखो। बोल साहब खुदा करे खैर को वरी न सवाली अचे। खैर पाण भी बीबी साहब मानी वापराई, मौलवी साहबन खे खाराई और खाई रहो क्यों तो मौलवी साहबन मजा हिकड़े चयो अम्मा असां खे तुंहिंजे करामत में शक आहे ही कोन। जागो था असां खे तुंहिंजे करामत में शक आहे कोन जो हिकड़ी मानी आई फ़कीर खे ॾिनई, वरी भी ॿी मानी आई जो तुंहिंजी करामत आ। करामत में शक कोन्हे पर तोखे इल्म कोन्हे। इल्म हुजई हा त अॻ में हक़ मेहमान जो आ, पोइ हक़ सवाली जो। अॻ में हक़ कंहिंजो आ, पोइ हक़ तो अगारो तो अॻ में सवाली खे ॾिनो ऐं पोइ वरी महिमान खे खाराई। सो तुंहिंजी करामत में शक कोन्हे बाक़ी इल्म कोन्हे। माई सगुर चयो हा तव्हां खे इल्म आहे पर तव्हां खे अल्लाह ते तवक्कल कान आहे। इल्म मां वटि कोन्हे, तवक्कल तव्हां वटि बि कान्हे। जेकॾहिं अल्लाह ते तवक्कल कयो हा त रब करीम कोन छॾींदो आहे, ख़ुदा वरी बि खाराए छॾींदो आहे। अबा ख़ुदा ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी परेशान आ। मेहमान अची विया किथां खाराया। दोस्तो अजीजो ॾाढो दिल ते बार थी पियो। थोड़ी देर गुजरी हजरत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे दरबार शरीफ जे साम्हूं हिकिड़ो नानवाई रहंदो हो, यानी होटल वारो रहंदो हो। उन्हीअ खे ख़बर पई त हजरत बायज़ीद बिस्तामी जा मेहमान आया आहिनि ऐं हजरत साहब वटि आहे बि अल्लाह जो नालो। पाण ॾाढा परेशान वेठा आहिनि। उन छा कयो, नानवाई पंहिंजे तरफ़ खां मानी तैयार करे, भाॼी तैयार करे थामन में विझी हजरत बायज़ीद बिस्तामी किरणी क़िबला है खुदा वास्ते खणी आयो आहियां, मेहमाननि खे खारायो। पाण ॾाढा ख़ुशि थिया। मेहमान खे खारायूं, जंहिं मेहमान खाई ख़ुशि थिया त मतलब अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो। ओ होटल वारा, ओ नानवाई, अॼु जेको घुरणो थी सो घुर तोखे अता फरमाया। छा फरमायो? हिकिड़ो दफ़ो चओ अगारो मानी कान्हे हाणे घुरणो थी सो घुर। सुभान अल्लाह त चओ। अगर दरवेश बरहाले बमा दे सरे दस्त दो आलम बरफशां दे
गहे बरतार में आला नशीनम, गहे बर पुश्त पाए खुद नबीनम। अल्लाह वारन जो हाल आ कमल केड़े हाल में तमानी आहे कान, परेशान लगो पियो आ। वरी कमल ॾिसो त अल्लाह जो वली चैलेंज पियो करे तो घुरनो थी तो घुरमा तोखे अता फरमाया। उन नानवाई अर्ज़ कयो क़िबला मां अल्लाह जे रज़ा जे वास्ते खणी आयो आहियां, मूंखे कुछ न खपे, कुछ न खपे, कुछ न खपे, बस खुदा जे रज़ा जे लाइ आंदुम। तव्हां पंहिंजे मेहमान खे खारायो, मूंखे कई शइ जी ज़रूरत कान्हे। बुजुर्ग फरमाए तो न घुर साईं, मूंखे कुछ न खपे। बाबा चवाए तो घुर, जागो साहब जमल बार बार चयो घुर घुर घुर, तमल उन नानवाई चोस ठीक आ भला तू चवी तो घुर, त हाणे घुरा तो ॾे छा खपई? चई मूंखे पाण जहिड़ो बना। चओ सुभान अल्लाह। मूंखे हजरत ख्वाजा साहब फरमाइन था दा इहा ॻाल्हि त थी सघे थी, पर तुंहिंजे बर्दाश्त का ॿाहिरि आ, तूं ॿार खणी कोन सघंदे। इहा न बाक़ी ॿी शइ घुर। नानवाई तो चओ ॿियो कुझु न खपे, ईं त इहा शइ ॾे न त मां वापसि थो वञा। अल्लाह जे वलीअ जो तोसां वाइदो करे वेठो हां, हली आ अंदर मस्जिद में वठी दरवाज़ो बंदि कयईं। दरवाज़ो बंदि करे पाण उन नानवाईअ जे मथां तवज्जो विधऊं, नानवाईअ जे मथां निगाह विधऊं। 2 मिंटनि खां पोइ ॿाहिरि निकिता। ख़ुदा पाक जो कसम आ, जहिड़ी सूरत बायज़ीद बिस्तामी जी हुजे उहा साॻी सूरत नानवाईअ जी हुजे। मक़ामात त उहे मिली विया, मर्तबो त उहो मिली वियो, मार्फत त उहा मिली वई जंहिं मार्फत जो साहिब बायज़ीद बिस्तामी हो, पर शक्ल ई हुनजी तब्दील थी वई। माण्हू सुञाणनि कोन पिया त बायज़ीद बिस्तामी कहिड़ो आ, त नानवाई कहिड़ो आ। थोरो फर्क हो। कहिड़ो फर्क हो? जो हज़रत बायज़ीद बिस्तामी होश में हो, नानवाई होश में कोन हो। 3 ॾींहं जेरो हो, 3 ॾींहंनि खां पोइ नानवाई गुज़ारे वियो। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिन मूं फ़क़ीर खे दावा सां चयो हो त पाण जहिड़ो बणाए। मां अल्लाह जे दरबार मां हिन खे बरकात, फयूज़, मार्फत ऐं इरफान तो साॻो अता फरमायो, पर हिन जी सूरत मूं पाण जहिड़ी बणाए छॾी हुई। चओ अल्लाह जे वलियनि खे ताक़त, ॾाढे चओ ख़ुदा जे पाननि खे ताक़त। निगाह कंदा त निगाह सां कम थी पवंदो आ, नज़र फरमाईंदा त नज़र सां मुंहिंजा दोस्त हर शइ मामलो हल थी वेंदो आ। निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हज़ारों की तकदीर देखी। ये खुदा जा उहे माना हल जन सारी जिंदगी खुदा खे याद कयो आ, रब खे रिठायो आ। अल्लाह पाक उन जी ज़ुबान कोन मुटाईंदो आ। रब चवंदो आ कुन्तु समाहुल लज़ी यसमाउ बिही व बसरहुल लज़ी युबसिरु बिही व यदहुल्लती यबतिशु बिहा। ये मुंहिंजा वली जॾहिं मूंखे राज़ी कंदा हल त मां अल्लाह उन्हनि जा कन थींदो हा जंहिंसां ॿुधंदा हल। मां अल्लाह ताला उन्हनि जा हथ थींदो हा जंहिंसां पकड़ींदा हल। मां अल्लाह ताला हुननि जूं अखियूं थींदो हा जंहिंसां ॾिसंदा हल। मां अल्लाह हुननि जूं टंगूं थींदो हा जंहिंसां घुमंदा आहिनि। अॻिते अल्लाह जो हबीब फरमाए थो वला इंसालनी लउतियन्नहु। मां अल्लाह पाक उन पंहिंजे बाननि वलियनि ते एतिरो राज़ी थींदो हा, मूंखां जेको सुवाल कंदा आहिनि सो मां ज़रूर क़बूल कंदो आहियां। बुखारी जी हदीस आहे। ये असांजा मुखालिफ़ चवंदा बुखारी में ॾेखार, बुखारी में ॾेखार, बुखारी में ॾेखार। अचो त तव्हांखे बुखारी में ॾेखारियां। रब जो फरमान आहे, रब्बुल आलमीन फरमाए थो वलियनि जे हथनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे, वलियनि जे अखियुनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे, वलियनि जे कननि में ताक़त मुंहिंजी हूंदी आहे, वलियनि जे पेरनि वारी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे। मां रब जीअं करे सघंदो आहियां ईअं मुंहिंजो वली बि करे सघंदो आहे। इन्हीअ जे करे जो वलीअ खे ताक़त मां अल्लाह जे तरफ़ खां हूंदी आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत ख्वाजा अब्दुल बाकी अल मारूफ बाकी बिल्लाह, सभई चओ सुभान अल्लाह। जेको इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी जो मुर्शिद आहे। हज़रत इमाम रब्बानी चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह।
मुझा दोस्त इमाम रब्बानी आ ये दरबार भी नक्शबंदी हजरात जी आ आई मुझा दोस्त अजीजो असा जो सिलसिलो भी हिकड़े सिलसिले सा नक्शबंद सा इमाम रब्बानी सा मिले तो पियो सभई तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत ख्वाजा बाकी बिल्ला सभई जो हजरत ख्वाजा उन्होंने कहा हिकिड़े माण्हू पुछो ऐं बाकी बिल्ला जी माण्हू फना फिल्लाह है ऐं बका बिल्लाह जे मकाम ते हूंदा आहिनि उनखे फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह जो मर्तबो मिलंदो आहे लेकिन बाकी बिल्लाह असां ॿुधो ई कोन बका बिल्लाह ऐं बाकी बिल्लाह में फर्क़ आहे फनायत खां पोइ माण्हू फना फिल शेख हूंदो आहे उन खां पोइ फना फिल रसूल हूंदो आहे उन खां पोइ फना फिल्लाह हूंदो आहे फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह हूंदो आहे लेकिन बाकी बिल्लाह कीअं हूंदो आहे इहो तुंहिंजो लक़ब बाकी बिल्लाह छो आहे हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अदा इहो मूंखां न पुछो सही तव्हां खां न पुछूं भला कंहिंखां पुछूं पाण फरमाइनि था मुंहिंजो जॾहिं विसाल थी वेंदो आउं जॾहिं जहान मां वफ़ात कंदुसि अवां मूंखे गुस्ल ॾिजो मूंखे कफन पाराइजो मुंहिंजो जनाज़ो ॿाहिरि ईदगाह में रखिजो इंतज़ार कजो मुंहिंजो जनाज़ो तव्हां न पढ़ाइजो हिकिड़ो शख्स ग़ैब खां ईंदो जंहिंजो मुंहुं ही पर्दे में ढकियल हूंदो हेड़ा हुन जा कपड़ा हूंदा जॾहिं उहो अचे त उन्हीअ खे चइजो मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए पोइ जमल उहो बुज़ुर्ग मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए फारिग थींदो उन्हीअ खां पुछजो जनाज़े पढ़ाइण वारे खां त मुंहिंजो नालो बाकी बिल्लाह छो आहे जागो था आओ कोन थो ॿुधायां तव्हांखे अवी उन्हीअ खां पुछजो जेको मुंहिंजो जनाज़ो पढ़ाईंदो चुप थी विया कुछ अरसे खां पोइ हजरत बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह जो विसाल थियो आहे हस्बे वसीयत हजरत बाकी बिल्लाह के गुस्ल ॾिनो वियो कफन पारायो वियो ॿाहिरि ईदगाह में खणी आया हज़ारे आलिम ज़ाहिद फ़कीर पीर दरवेश इमाम रब्बानी जहिड़ी शख्सियत भी उन्हीं जनाज़े में मौजूद आहे वसीयत मुताबिक इंतजार कंदा रहा हाओ बेली ॾिठऊं त हिकिड़ो सफ़ेद पोशाक आहे मुंहं खे पर्दो आहे हिजाब आहे सामो बीठो आहे सभई समझी विया त साईं जन वसीयत कई हेड़न आरन पारन वारो ईंदो कि मुंहिंजो जनाज़ो उन्हीं खां पढ़ाइजो सभिनी अर्ज़ कयो कि बिला जनाज़ो तव्हां पढ़ायो बुज़ुर्ग जनाज़ो पढ़ाए दुआ घुराए जमल फारिग थिया तमल बाह खां वठी हिकिड़े माण्हू अर्ज़ कयो कि बिला हिकिड़ो अर्ज़ आहे महिरबानी करे ॿुधायो कंहिंखां पिया पुछनि जनाज़े पढ़ाईंदड़ खां कंहिंखां बाबा ओ जनाज़े पढ़ाइण वारा जी साईं ही जेको जनाज़ो आहे सो असांजे मुर्शिद बाकी बिल्लाह जो आहे अवां उन जो जनाज़ो पढ़ायो आहे असां मुर्शिद खां पुछो हो तूं बाकी बिल्लाह कीअं असांखे चयो हो त तूं इहो मसइलो उन्हीं खां पुछजो जेको जनाज़ो पढ़ाईंदो सो जनाज़ो तव्हां पढ़ायो आहे असां साईं खे पूरींदासीं अग में ॿुधायो त असांजे मुर्शिद जो लक़ब बाकी बिल्लाह छो आहे उन जनाज़े पढ़ाइण वारे चयो बाबा ॿुधायांव कि हाओ साईं ॿुधाए पाण हीअं पंहिंजे मुंहुं मुबारक तां पर्दो जो हटायो त पाण बाकी बिल्लाह बीठो हुयो पाण फरमाऊं बाबा असां अल्लाह सां ईअं बाकी आहियूं जो जनाज़ो भी असांजो आहे त पढ़ूं भी असां पाण था इए चई हजरत बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह गायब थिया दुनिया हैरान थी वई तो वाह अल्लाह जा बाना तुझे मकाम ऐं मंजिल के केर भी पहुंची कोन थो सके पियो
ओ मुजादा इन अल्लाह जे बानन इन अल्लाह जे वलियन जो जहान ही निरालो आ इन जी मंजिल ही निराली आ जेकॾहिं तोखे ही मूंखे समझ में न अचे इहा का वरी ॻाल्हि कान्हे का मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद हो तमाम वॾे खां वॾो पाकिस्तान जो आलिम हो हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद साहिब दाद रहमतुल्लाह ताला अलैह मुफ्ती आजम पाकिस्तान जे लक़ब सां हो दौरे हदीस मूंखे उन्हीं पढ़ायो हो वो पान गाल कंदो हो वडो मुत्तकी परहेजगार सालिह शख्स हो फरमाइंदा हा उस्ताद मुफ्ती साहिब दाद तसे असा जो उस्ताद हो गड़ी यासीन जो बुजुर्ग हो जंहिंजो नालो हो हजरत मौलाना मोहम्मद कासिम साहब छा नालो हो मौलाना ॾाढे जो छा नालो हो मौलाना मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह 42 सालन जी उम्र में नौजवानी में वफात कई जंहिंजी फतावा कासमिया भी छपियल फारसी में मिले थी पई वॾो जय्यद आलिम हो मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद उस्ताद ही फरमाइंदा हा उन जे जनाज़े जे नमाज जे लाइ हजरत ख्वाजा हसन जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जो साहबजादो ख्वाजा अब्दुल सत्तार जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जनाज़े पढ़ाइण लाइ आया छो तो उस्ताद से मुरीद बुजुर्गन जा जमल साईं जे जनाजे के असां रखियो से हजारे हाफिज़ हा हजारे मौलवी हा हजारे पीर फकीर हा मुतअस्सिर वडो आलिम इलाके जो मशहूर आलिम हो ख्वाजा अब्दुल सत्तार जान सिफू सिधू कराए साईं जे जनाजे जे साम्हूं भी उन जे पुटन खां इजाजत घुरी चयो बाबा जनाजो पढ़ाते से पढ़ायो ख्वाजा अब्दुल सत्तार चयो अल्लाह अकबर त जनाजे मो आवाज आयो अल्लाह अकबर वरी बी तकबीर है ख्वाजा साहब अल्लाह अकबर वरी जनाजे में बी तकबीर जो आवाज आयो टी तकबीर चौथी तकबीर 4 तकबीरूं जनाजे जूं लगू 4 ही तकबीरूं जनाजे में आवाज आयो साईं फरमाइंदा मां अकेलो कोनो हजारे हाफिज हजारे आलिम हजारे जमींदार अमीर ही नवाब हा ख्वाजा साहब नमाज पढ़ाए पो जनाजो पढ़ाए पो जनाजे में अल्लाह अकबर जो आवाज अचे चो अल्लाह जा बाना जेराहन जो अल्लाह जा वलिया जेराहन एकड़ो बियो वाक्यो तोखे बुधाया मटियारी शरीफ में बुजुर्गो ख्वाजा अब्दुल अलीम रहमतुल्लाह अलैह सबई जो सुभान अल्लाह ओ सरहंदी आ ऐ तोखे खबर आ सरहंदी बुजुर्ग हजरत अमीर उमर जी औलाद कंहिंजी औलाद हजरत अमीर उमर जी औलाद इमाम रब्बानी जा बचड़ा हजरत ख्वाजा अब्दुल अलीम जी 90 साल जमारा मटियारी में बुजुर्ग जो अज भी रोजो मशहूर आ उन्हनि जे ज़माने में हिकड़ो मटियारी जो वाणियो नौजवान आयो जिसे मां मुसलमान थी ख्वाजा साहब के चई कि बिला मूंखे मुरीद कयो मुसलमान कयो मशहूर मटियारी जो मौत वींदे जी वेर इहो इन्ही जे करे मशहूर हूंदो जेको बि हिंदू गैर मुस्लिम पहुचंदो हो उन वलीअ जी नज़र पवंदी त फौरन कलमो भरींदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहे पोइ वाणियन मशहूर करे छॾियो बाबा मटियारीअ जो मौत वेंदे जी वेर उते जेको पहुतो सो मुसलमान थींदो बसि बचंदो ई कोन ओ नौजवान पंहिंजे मर्ज़ी सां ख्वाजा साहब खे कि बिला मूंखे मुरीद बनायो अल्लाह जो वली पंहिंजे बस्ती में वेठो हो बुजुर्ग फरमाए चौ ला इलाहा इल्लल्लाह उन वाणे छोकरे ख्वाजा साहब जे चवण ते चयो ला इलाहा इल्लल्लाह जो लफ्ज जो चयई खुदा जे वली एड़ी तो ज़रब है जो उन ज़रब लगाण जे करे उन हिंदू जी दिल फाटी पई फाटण खां पोइ 2 मिनटन में फटकी फटकी गुजारे मुहम्मदुर रसूलुल्लाह चई न सके ख्वाजा साहब सदो साह भरे हुकुम फरमो बाबा हिन विचारणे के गुस्ल भी जो कफन भी जो फलाणे मौली साहब के चो तो जनाजो भी पढ़ो कब्रिस्तान में दफन करे उनके गुस्ल ॾियारायूं कफन पारायूं बाहर जनाजे जे लाइ खणी आया मौली साहब के चो जनाजो पढ़ मौली साहब जो मां जनाजो कोन पढ़ंदुसि
छो बाबा चई मुहम्मदुर रसूलुल्लाह कोन चई ला इलाहा इल्लल्लाह में गुज़ारे वयो जेसी ताईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदो तेसी ताईं मुसलमान लाहे। मुजादा मौली साहब जी ॻाल्हि वञी ख्वाजा साहब सां कयूं क़िबला सही मौली साहब त हीअं थो चवे त हुन रुगो ला इलाहा इल्लल्लाह चयो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह कोन चयो आहे। इन जे करे मौली साहब जनाज़ो नथो पढ़ाए। ख्वाजा साहब फरमा बाबा ॿुढड़े खे वठी हलो मां थो जनाज़ो पढ़ाया। 90 साल जो बुजुर्ग वठी आया वठी अची साईं उनजो जनाज़ो पढ़ियो। जनाज़ो पढ़ियो जो बाबा ने कब्र में लायो उनखे कब्र में ला तो वो मौलवी भी बीठो हुजे। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया था बाबा मुखे भी कब्र में लायो। उन बुढ़ड़े के आहिस्ता आहिस्ता करे कब्र में लाथो। जमल ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह अंदर कब्र में वया उन नए मुसलमान के सामने में सुभारियो। अल्लाह जे वली पांजे हथन सां हुन जो कफन लाथो। कफन लाहे हुन जो मुंह खोलियो। मुंह खोले मां खां वठी चवनि था चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन मुअल अखियूं पटियूं मथे निहारे चवण लॻो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हज़रत ख्वाजा साहब मौलवी के चवनि था मौलवी दे ख़बर हाणे त मुसलमान आहे या नाहे। मौलवी साहब जो क़िबला इहो मोडो कमाल नाहे इहो तव्हां जो कमाल आहे जो कब्र में भी कलमो पढ़ाए था छॾियो पिया। अल्लाह जा वली मुयूं दिलियूं ॾियारींदा आहिनि। इन ख़ुदा जे वलियनि में इहो ई त तसर्रुफ आहे जो मुर्दा दिल ते नज़र कंदा आहिनि पर उहा ख़ुदा जे वलीअ जे निगाह सां जेका मुई दिल जहिड़ी थींदी आहे सा कब्र में भी अल्लाह अल्लाह कंदी आहे। वहाँ कब्र में भी खुदा जो जिक्र कदी रहंदी आहे। वहाँ कब्र में भी मरंदी कान्हे का। जहाननि जूं दिलियूं मरी वेंदियूं हल पर अल्लाह जे वलीअ जे सोहबत में जेका दिल जेरी थींदी आहे सा कब्र में भी जेरी हूंदी आहे। दुआ कयो अल्लाह सी तव्हां असांखे औलिया अल्लाह जी सोहबत नसीब फरमाए। औलिया अल्लाह जे सुञाणप जूं अखियूं अता फरमाए। औलिया अल्लाह जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाए। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन वारे नक्शे कदम ते खुदा तव्हां असांखे हलाए। दुआ कयो अल्लाह ताला ही अल्लाह वारनि जी दरबार आहे क़यामत ताईं खुदा करे फयूज़ व बरका सां आबाद हुजे। जीअं घणे वक़्त खां वठी करे हिते अल्लाह जो ज़िक्र हलंदो रहियो आहे अल्लाह करे हे क़यामत ताईं ही आस्तानो खुदा जे ज़िक्र सां आबाद हुजे। रब करीम तव्हां जे सदके मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए। आऊं तव्हां खां इजाज़त घुरां मुंहिंजे लाइ दुआ फरमायो। अल्लाह पाक मुंहिंजी हाज़िरी तव्हां जी हाज़िरी पंहिंजे दरबार में कबूल फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। वालेकुम सलाम से पाबंदी आहे खुदा समझाइंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोट जो। इनखे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे।